खबर ना है पर तू हल। कम तो पक्को करे आयो है ना। शहबाज खान मुंहिंजो नालो परवानो आहे परवानो समाजो न सिर्फ पैसे जो कम पक्को करे आया पाराना न पूरा 32 आना। परवाना जी करे वरियाम न वरियो पंहिंजो खैर न समझी जाए ऐसे जी परवाह न है केतिरा मिलिया थे उन खां बीणा मिलंदे पर हा जे करे कम न थियो तुझो मौत थी तो मौत। परवाने जो कमा कुर्बान थी समात न करे तो पैसे दे दे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो वरियाम बेहो बेहो। बरा गिरी के आयो ये मुझे सोट जी मोहब्बत आ ॿियो त मुंहिंजे दुश्मन जे खानदान जी आ। मां हिनखे तो वटि साम तौर रखण लाइ वठी आयो। शहबाज खान साम के सीने अंदर दिल वांगुर सांडे रखंदो पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ शहबाज खान साम खे तिर जेतिरो तो न अचणु घुर्जे पर हू परे खां परखे पंहिंजो सॼण ऐं दुश्मन। शहबाज सोड़ीअ खे हवेली अंदर मोकिल त पोइ जीअं महफ़िल रंगीन थिए। परवाना छोकरी के बाबा हवेली वठी आल। मंठारा मां अकेली। मंठारा तू फिक्र न कर सोनी के अंदर वञण दे। मंठारा मुंहिंजी दिल अलाए छो घबराए रही आहे। सुणी तुंहिंजो हिते रहणु ठीकु आहे तुंहिंजा मामा अजाया आहिनि। वरियाम चइबो त शहबाज जे हथ वधण ते वरी आयो आहे। दुश्मन खे मात ॾियण लाइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिलणु तमामु ज़रूरी आ न त दुश्मन खे ख़त्म कोन करे सघंदासीं। हेॾी वॾी ख़ुशी मिलण खां पोइ को जशन न थींदो छा? अखियूं पियाल अखियूं पर अख अख में आफेरो हिकड़ियूं सजणा पो रखल ॿियुनि हक़ विझन वेरो मताई ऐं मेरो असर न अचे अख में सुहिणा मोर ॻाल्हियूं खोड़ राति कंदासीं राति कंदासीं आए तूं पर ॾेही राति कंदासीं आए तूं पर ॾेही सुहिणा मोर ॻाल्हियूं खोड़ राति कंदासीं सुहिणा मोर ॻाल्हियूं खोड़ राति कंदासीं रात कंदासीं आए तूं पर ॾेही
छा सोचे रहियो आहीं शहबाज खान? ये छोकरी केर आहे? अदा साईं मुझे वाता लफ़्ज़ नथा निकिरनि त मां तव्हांखे कीअं ॿुधायां त मां छा सोचे रहियो आहियां। ही छोकिरी वरियाम वारा मूंखे साम ॾेई विया आहिनि। पोइ तूं छो परेशान आहीं? शहबाज, तूं मुंहिंजो भाउ आहीं। ये सारी मिल्कियत तुंहिंजी आहे। इन करे मूं तुंहिंजो नालो शहबाज रखियो आहे। शहबाज ऐं शहबाज कॾहिं बि घुरी शिकार न कंदो आहे। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? अदा साईं, साम ॾाढी सुहिणी आहे, जंहिंजी सूंह मुंहिंजे सीने खे साड़े थी। अदा साईं, त पोइ तोखे कंहिं रोकियो आहे? वञी शिकार कर। पर अदा साईं, हू त तव्हांजे दोस्त जी ॾिनल साम आहे। हाकिम खान पाण हुक्मरान आहे। ये सभु रांदीका आहिनि। ये साम्हूं असां वटि ईंदियूं इन लाइ आहिनि त असीं ऐश करियूं। शहबाज खान, वञी शिकार कर, शिकार कर। सब समझिए अदा साईं, अब समझिए। मंठार, तू किथे आई? तुझी सोणी ॾाढी परेशान आहे। शहबाज, तू? शहबाज खान, ज़बान संभाले ॻाल्हाए। मां तुझी साम आहियां। सोणी मूं करे चयो त तूं मुंहिंजी साम न आहे। मां त तुंहिंजे वारसनि खे बि चई छॾियो त साम खे सीने अंदरि सांडे रख। सोणी, मां तोखे एतिरो त ख़ुशि रखंदुसि, एतिरो त ख़ुशि रखंदुसि जो तूं कॾहिं सोचियो बि न हो। सोणी सिर्फ़ मंठार जी आहे। खबरदार सोणी, अॼु खां ॿीरा तोखे शहबाज खान खां सिवा कंहिं ॿिए जो नालो ज़बान ते न अचे। जेकी पंहिंजे प्यार लाइ सभु कुझु छॾे आई आहे, उन में कहिड़ी उमेद तो रखी तूं? शहबाज खान सिर्फ गोश्त जगवाए, गोश्त खल्लत न। सिर्फ तो की कहानियां इंडियन में सोचे वट आप सिर्फ आप। दोस्ती जो दुश्मन त तूं अॻे हुई नाक। अॼु एतिरो बेग़ैरत थींदे जो नंगनि सां खेते, पर बेग़ैरत अॼु तो इज़त सां खेॾी पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। पंहिंजी मौत खे अदा बालात